नाज़रीन, हैदराबाद में बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी 51 वरसी मल्हाई वई। सिंध हारी कमेटी तरफां वरसी तकरीब कोठाए बाबा सिंध के भेटा पेश कई वई। उन हवाले सां ॾिसो था सलीम अल्लाह जी ही रिपोर्ट। कामरेड हैदर बख्श जतोई असां अक़ीदत जे एहतराम सां मल्हायूं पिया ऐं सिंध जे वॾेरनि जागीरदारनि जेको सिंध सां ज़ुल्म कयो आहे, सिंध जा ॿेट सिंध जूं ज़मीनूं तबाही बर्बाद कयूं आहिनि, असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त बाबा सिंध जा असली वार सिंधी आहिनि। असां ई तव्हांखे स्टेटमेंट में वॾेरनि खे पहुचायो आहे जागीरदारनि खे हाणे इहे बुत न रहंदा ऐं सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त गॾिजी अचो त सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कयूं। जेको बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई पैगाम ॾिनो आहे उनखे पाण अॻिते खणी वञूं। बाबा सिंध हैदर बख्श जतोई जी वरसी मल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो आहे असांजो त असांखे जेका उन जीअण जी राह ॾिनी, सिंधी माण्हू खे मुड़ुस माणी वारी जेको नज़रियो सोच ऐं फ़लसफ़ो ॾिनो त बाबा पंहिंजे हक़ खां कॾहिं बि न हटिजो, चाहे तव्हांखे जान जो नज़रानो ॾियणो पए त तव्हांखे उन ॻाल्हि ते को एतिराज़ न या को सोचण जी ॻाल्हि ई न अचे। छो सिंध धरती असांजी माउ आहे। असां सिंधी क़ौम में ई पैदा थियो, जेकॾहिं कंहिं ॿी क़ौम में पैदा थिए त कामरेड जे लाइ हर को माण्हू जेको आहे हिते वेठो हुजे आहे। हमेशह हुन ग़रीबनि जे लाइ कयो, हारियुनि जे लाइ कयो, जेको ॾुतल क़ौम हुई उन्हनि जे लाइ कयो हुन, सिंधी माण्हुनि जे लाइ हुन कयो। ऐं डिप्टी कमिश्नर जी पोस्ट उन ज़माने में अंग्रेज़नि जे ज़माने में जेके अंग्रेज़ लिखंदा त असां बि अहिड़ी अंग्रेज़ी कोन था लिखी सघूं जहिड़ी हैदर बख्श जतोई थो लिखे। अॼु तमामु घणो शऊर आहे, तमामु घणा असां वटि माण्हू आहिनि, तमामु घणा लीडर आहिनि, पर नतीजा न आहिनि। पर बदकिस्मती सां असांजी हाणे लीडरशिप मोस्टली सभु मोस्टली लीडरशिप वटि डबल स्टैंडर्ड आहिनि। उन्हनि जूं ज़बान ते ॻाल्हियूं हिकिड़ियूं आहिनि, उन्हनि जो अमल ॿियो आहे, उन करे असां नतीजा नथा वठी सघूं। असांखे कामरेड हैदर बख्श जतोई वारे उन फ़लसफ़े, उन फिलासफ़ी, उन एटीट्यूड ऐं उन अप्रोच सां सियासत करणी पवंदी, तॾहिं नतीजा मिलंदा। सिंध में जेका अक्सरियत हारियुनि जी आहे उन्हनि जे फ़ाइदे में जेको आहे सो न सिर्फ़ु कानून साज़ी थिए बल्कि उन्हनि खे जियापे जा जेके हक़ ऐं ज़िंदगी बहितर ज़िंदगी जेका आहे गुज़ारण जा जूं हालतूं, सियासी ऐं समाजी तरक़ी जूं हालतूं, उहे जेसिताईं सिंध में मुयसरु न थींदियूं असांजे आम माण्हू खे, तेसिताईं हैदर बख्श जतोई जो जेको मिशन आहे उहो जारी रहंदो। कामरेड हैदर बख्श जतोई जी जुदोजहद खे असीं ॾिसूं त जॾहिं कराची खे सिंध खां धार करण जी जेका आहे साज़िश हले त हैदर बख्श जतोई आवाज़ वञ उन ख़िलाफ़ जिदोजहद में हैदर बख्श जतोई अॻुवाणी पे कई। ऐं अहिड़े ई तरीक़े सां मुल्क में जमहूरियत जे क़याम लाइ बि उनजी जेका जिदोजहद, हुनजो अदालतुनि में जेका इंसाफ़ वारी जेका आहे वारी जिदोजहद जेका आहे उहा बि हैदर बख्श जतोई जे जेका जिदोजहद ॼणी आहे। लिहाज़ा हैदर बख्श जतोई हिन मुल्क में, हिन सिंध में हितां जे तबक़ाती जमहूरी क़ौमी तहरीकुनि जो जेको आहे सो सरवाण हुयो, लीडर जतोई जी 51 वरसी सिंध हारी कमेटी तरफ़ां मल्हाई सी, जंहिंमें सिंध जा तमामु घणा घुरा हिते शरीक थिया। उन में असां कुझु फ़ैसिला कया आहिनि। उहे फ़ैसिला इहे आहिनि जेके त असां धारी आबादगारी खे हिते रद्द कयो आहे। उन सां गॾु जेके बहरिया टाउन समेत DHA ग्रीन सिटी जे नाले ते सिंध खे अक़लियत में तब्दील करण जा मनसूबा आहिनि, उन्हनि खे असां रद्द कयो आहे। उन सां गॾोगॾु इहो ऐलान कयो वियो आहे सिंध हारी कमेटी तरफ़ां बाज़ाब्ता तौर ते त सिंध जे अंदरि जेके क़बीलाई झेड़ा आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे ऐं क़बीलाई झेड़नि खे ख़तमु कराइण जे लाइ सिंध हारी कमेटी अमन जा काफ़िला वठी, मेड़मिन काफ़िला वठी मुतासिरनि धीरुनि वटि वेंदी ऐं उन्हनि खे गॾु करे मेड़े मुठ करे सिंध धरतीअ जी बका जी जेका जंग आहे उहा सिंध हारी कमेटी